ही सॼो जहान जेको सो पाण में गॾु आहे। मिसाल में ही जेको राजपूताना जो रणपट आहे, जेके उभरंदी जूं मौसमी हवाऊं अचनि थियूं बंगाल जे समुंड खां वठी, उहे हवाऊं जॾहिं हिते अचनि थियूं राजपूताना जे रणपट जे मथां, हिते हिन में ॿ रुख आहिनि। जेकॾहिं उन्हनि हिकिड़ो रुख वरितो त हिते मींहुं पवंदो, जेकॾहिं उनमें काफ़ी ज़ोर न हूंदो ऐं ककर उते पहुची टकरंदी आहे, पोइ वरी हिंदी कुझु जबलनि जे पासे हलिया ॾींदा। हाणे उन्हनि हवाउनि में केतिरो ज़ोर आहे, तंहिंजो दारो मदार न कर, तंहिंजे नतीजे तौरु कराची में सिंध में मींहुं पवंदो या कोन पवंदो, तंहिंजो मदार आहे। त उहे जेके हवाऊं अचनि थियूं उनते ज़ोर केतिरो, इहे जेके नदियूं पंहिंजियूं पवनि, तव्हांखे ख़बर आहे इहो पाणी किथां थो अचे? मींहं करे पाणी अचे थो, यानी जेके हाणे थिए पियो, हाणे जेके वसूं अचनि थियूं तंहिंजे करे पाणी थो अचे, ईअं न आहे। अरबे साल अॻु हिंदू कुश जे पहाड़नि जे सिलसिले जे मथां बर्फ़ किरी हुई, मींहं पिया हुआ, तुंहिंजी बर्फ़ थिवी त बर्फ़ ॼमी वई आहे। उहा अरबे साल अॻु उहा बर्फ़ उते न ॼमे हा, ऐं हाणे हर साल उहा न ॾरे हा। त नदियूं हिकिड़ी पाणी ते कोन पियो बहंदो, पाणी बैटरी ॿियो बर्फ़ पई करे, ऐं उहा बर्फ़ हींअर कान तयारु थी आहे, उहा करोड़े साल अरबे साल अॻु जी बर्फ़, अॻु करोड़े साल कयल कमु सो जेको थियो आहे नतीजो, तंहिंजो नतीजो अॼु काइनात में जेके कारण थियनि था उन्हनि जा सबब करोड़नि सालनि खां पोइ थींदा आहिनि। करोड़नि सालनि खां पोइ जेके कम थींदा तंहिंजी अॻकथी पाण हाणे बि करे सघूं था। मसइलन हींअर मूं किताब पढ़ियो जेल में हुउसि, करपुर जेल में, त हे जेके सितारा आहिनि से त 5 अरबनि सालनि खां अॻु में चंड पहाड़ा सिज चंड ते ठहियो, सिज जेको छो थो विसामी वेंदो, पोइ माण्हू केॾा वेंदा, पोइ चऊं त इहे पनाहगी थी काइनात जो जेको हीउ हिसो आहे जंहिंमें 2 अरब सिज आहिनि, इन्हनि जेके पाड़े में फलाणे फलाणे इलाइक़े में आहिनि, इहे मुहाजिर थी वेंदा। हींअर खां वेठी माण्हू ॿुधाइनि पिया त बाबा मुहाजिर थींदी इंसान ज़ात, ऐं हुन अॻकथी कया त अॻिते हली माण्हू ककरनि जहिड़ा थी वेंदा, जंहिं जिस्मनि उज़वनि जी का ज़रूरत न पवंदी। H.G. वेल्स किताब लिखियो आहे त साइंस जी तरक़ी जे करे माण्हू कमु कंदा कोन, रोबोट ठहंदा। इहो किताब कढी आहे 1930 में, अॼु खां 70 साल अॻे हुन माण्हू अॻकथी कई। बाबा हीअ जेके ऐशियूं शयूं कमु कया थींदा कोन, माण्हू हाज़िरी जेके नौकर रखजनि पिया, तव्हांखे ख़बर आहे जापान में नौकर नए क़िस्म पैदा थिया आहिनि, मशीनी नौकर, नौकर वठी घर में पंहिंजे सुबुह सवेल चांहि तयारु करे तव्हांखे ॾींदो रोबोट, मोटा मोटा केॾो फस्ता वेठो आहे, सलाम करे ॻाल्हाईंदो, तव्हां असांखे चांहि खपे, तव्हां ॿुधायो त जवाबु ॾींदो। रोबोट तव्हांजा माल चाढ़ण वेंदा, रोबोट तव्हांजो मशीनुनि कारखानो, हिकिड़ो 2 रोबोट हूंदो मशीन हूंदी, सॼो कारखानो वञी पियो हलाईंदो। छो हुन चयो त इहे रोबोट हुन अॻे चयो आहे त इहो थींदो। हुन किताब में नालो आहे टाइम मशीन, लिखंदड़ H.G. वेल्स, ज़बरदस्त माण्हू, जूल्स वर्न आहे, ॿिया माण्हू त वॾो कमु कयो आहे हिननि, चयो पोइ अचां थो त माण्हू हिकिड़ो कमु आहे जेके साइंस फिक्शन लिखनि। कई माण्हुनि में कमु हूंदो कोन, मुफ़्त मानी मिलंदी, फसल पिया रोबोट कमु कंदा, नौकर पिया हलंदा, फ़ौजूं हूंदियूं, गुलामनि जूं से कमु कंदियूं, मशीन दॿाए जेके बाबा लवनि चढ़ियो मशीन ते चढ़िया हलाए वेंदा, बाबा हवाई जहाज खणी फलाणे खां थिए चयूं, पोइ रोबोट चढ़ियो हवाई जहाज में वेहर छॾी कमु करे थी, पोइ माण्हू चवंदा गर्मी जी असांखे थिए, घर खोॾे हेठि वेही रहंदा, गर्मी थी असांखे नथो वणे, हेठि महिला त ठाहींदा। हिकिड़ो त हिननि समुंडनि जे मथां जायूं ठाहींदा, शहर अॾिबा, या त बिल्कुलु सुभाणे जी ॻाल्हि, स्पेस आहे कोन, माण्हू घणा थी विया, जे फैमिली कंट्रोल न थियो त समुंड जेको हेतिरो पियो आहे, इन समुंड जे मथां वॾा बाड़ जाए ठाहिबा, कशिश सभु कनि पिया हलंदा, लेकिन हुननि जे रखंदा एतिरी अट्रैक्शन जो हेठि कोन करे, शहर में इहे जेके तज़ाद आहिनि ऐं जेको पाण में मिलावट आहे, इनखे सम्झण सां हीअ जेकी जबल जी पाण चऊं था जेकी मौजूदु आहे उहो आख़िरी, जेकी अॼु आहे तंहिंजी ठिकरीअ ते पाड़ आहे। केॾां विया मीर साहिबान, केॾां विया कलोड़ा, केॾां कबाली सरदार तराड़ी रहंदा हुआ, केॾां विया जाम जम, किथे शहनशाह औरंगज़ेब साहिब, किथे आहे बहादुर, किथे इलेक्शन में कोन ख़र्च करे जड़िया बालनि, अंग्रेज बहादुर केॾी महिल सिजी कोन लहंदो हो, हिकिड़ी मज़दूरनि जी हुकूमत क़ाइमु थी रूस में, तंहिं 90 सालनि अंदरि हिननि जा टबर स्टेशन करे थी छॾिया, हिकिड़ो वक़्तु इनकलाब आयो, हिकिड़ी इनकलाब हिन बणाए छॾिया, जिन्हनि खे हथ खणणा पिया, भॼी विया, चीन ख़ाली करे विया, रूस ज़मीन ख़ाली करे विया। तंहिं करे हिन काइनात जो हर ज़रे में तज़ाद आहे, हर ज़रे में उबतनि जी वेड़ आहे, हर काइनात जी शइ कंहिं निज़ाम जो हिसो आहे, निज़ाम जे हिकिड़े हिसे ते वञी अमल कंदो त हुनखे ॿिए हिसे कींदो।
ही जेको आलमी निज़ाम आहे तंहिं एशिया में एक्शन खणंदव त आलमी निज़ाम ते असरु पवंदो। तव्हां सिंध में हिन निज़ाम खे डिस्टर्ब कंदो त उनजो असरु पंजाब ऐं ॿियनि इलाइक़नि ते पवंदो। तव्हां पाकिस्तान में हिन निज़ाम खे डिस्टर्ब कंदो त साउथ ईस्ट एशिया ते असरु पवंदो। हिन मुल्क में तव्हां हिकिड़ो फर्स्ट क्लास निज़ाम क़ाइमु करे वियो, पुट जहिड़ो न जंहिंजो जाइल माण्हू जो को बि कोन हुनखे मोकिलिया मिलिया, हुनजी ॿेड़ी ॿोड़े तबाही करे छॾी, छो त हुनखे जदली मादे जी ख़बर। अमेरिका हीअं कंदो पोइ फ़ौज वठंदो जनरल तो फलाणी ॻाल्हियूं स्ट्रेटेजिक ॻाल्हियुनि जे ख़्याल खां जीअं डॉक्टर को बि रदी में रदी डॉक्टर मूं हेॾियूं ॻाल्हियूं डिघियूं पियो करियां पर उहो डॉक्टर मूंखां वधीक हाणे जॾहिं मूंसां वॾो वॾो ॻाल्हि चयो जेको कंपाउंडर आहे त इंजेक्शन या होश थी ॿुधाए आर बायो अलाए किथां कंपाउंडर वठी आयो छॾे पोइ आयो अची मूंखां आयो तो यादि आहे पोइ आउं ख़ैरपुर खां आयो राति जो शहर बंदो आहे कुझु कोन हो न डॉक्टर ने ॿियो झटको ई जवाबु ॾेई छॾियो अयाज़ खे फ़ोन कई बाबा आउं भरियां थो मूंखे डॉक्टर खपे चऊं डॉक्टर आहे ई कोन सरकारी में मरी वञे पर ख़ैर हुन ॿुधाए वञे पोइ ई वञी ॿुधाई मैं अलाए किथां अहिड़ो कंपाउंडर वठी आयो मूंखे सुञाण चङो वियासीं वरी ख़ैरपुर पतासीं हुते इलाजु कयोसीं डॉक्टर हुते त असांजो डॉक्टर पंहिंजो जल जो हिन नारायण जी मना कई जीअं हुते 50 किताब पढ़िया पर हिन ॻाल्हि जी ख़बर न हुयसि आइंस्टाइन खे जीअं मूं चयो त कंहिंजी ख़बर न हुई तीअं डॉक्टर खे ख़बर कान्हे हीअ एग्रीकल्चर मां आयो वेठा न तव्हां वरी ॼाणंदा कमु पैदा कंदा असांजो इल्मु बेकार आहे हिन जे जंहिंजो कमु आहे सो ॼाणे थो हुते सां हीअ ख़बर न हुई हिननि कोर्सिस खे इस्तेमालु कयो मूं इलाही रड़ियूं कयोसि कोन मञी खिलाइण घर में अचो कोन्हे ख़बर कीअं बाबा असीं साइंटिस्ट आहियूं धंधे जा वाक़ में तोखे ख़बर कहिड़ी न सम्झ मिसाल मां ॾियां पंहिंजी समुंड ते होसि समुंड ते बीठा हुआसीं अबू बकर दरदारी मुंहिंजे पासे मूं अबू बकर खे चयो त माना हिनखे चओ पंहिंजे तुंहिंजे बास खे चओ आसफ खे त इहा मां मुल्क खे गोड़ खणी मचायो आहे मुल्क खे थधा हलो स्पीड में वञूं था गाॾी कल्टी कंदव चई त पंहिंजी ॻाल्हि ॿुधनि छो छो पंहिंजी ॻाल्हि कोन ॿुधंदा चई त सदर हुननि जो अमेरिका हुननि जे पासे फौज हुननि जे पासे अक्सर हुननि जे पासे मुल्क सॼो अमेरिका खां वठी सॼो मुल्क हुननि जे पासे मूं खिली चयसि तुंहिंजे ख़्याल में इहा सूरत सदाईं बरक़रार रहंदी मुंहिंजो ई पटन में रहंदा मूं एडजस्ट कयो पंहिंजो 8 ॾींहं वियुसि वरी उते अबू बकर बीठो मूं कन में अबू बकर मूं वारी ॻाल्हि यादि अची मुंहिंजो तो अॻे चयो वरी हाईकोर्ट में कजो मूं चयो ॿधो वरी ॿधिजी विया तरी मुंहिंजो त अब पाण सदर केॾां वियो मुंहिंजो अमेरिका अची पियो पढ़ियो मुंहिंजो फौज 5 पासे अची वई मुंहिंजो तो यादि अची मूं यादि ईअं वारी ॻाल्हि यादि थी मुंहिंजो कुझु कोन्हे ख़्वाब था जो कुझु खे देखा जो सुना अफ़साना थिया एंजल्स चयो आहे दानाए आज़म एंजल्स चयो आहे त जेकॾहिं माण्हूअ खे समूरनि कंहिं फिनोमिना या जे बारे में समूरनि लाॻापियल हक़ीक़तनि जी ख़बर हुजे ऐं तज़ादनि जी ख़बर हुजे त उहो निज़ाम रहे तंहिंखां अॻु में हू अकली तरह सम्झी वेंदा ते ॾेई अॻु में सम्झणु खपे हीअ शइ सुभाणे कान हलंदी साइंस जी माना ई आहे अॻु में प्रिडिक्ट साइंस जी आहे प्रिडिक्टेबिलिटी बाबा हीअ शइ हलंदी त जेके साइंसदान आहिनि उहे जेकॾहिं अमीर साइंसदान थी वञो त हिननि न्यारे खिली घणनि ॾींहं में असां त ॾिसो वेठा आहियूं त आई कोन थिए ऐं बीमार ॿ अख मिसाल थो ॿुधायां ऐं बीमार हो मूंखे टंग में एक्सीडेंट निकिरी वियो अयाज़ शेख अयाज़ ऐं जमाल अबड़ो ऐं ॿियासी आया मूंखे पुछण ऐं अस्पताल में मूंखे गोरी गाॾी कार में खणी वठी हलिया समुंड ते सिराजपुर सिराज शेख जमाल अबड़ो ख़बरूं चालू कयूं मूंखे चयो अयाज़ चयो भला हीअ हुकूमत घणा ॾींहं हलंदी कहिड़ी चई मूंखे हुकूमत में कंहिंजे किथे मूंखे तोखे ॾिठी कान्हे मूंखे की तो कॾहिं ख़बर पई आहे आहे कोन मुंहिंजो मूंखे इलाही ख़बर पई घणो मुंहिंजो 2-3 महीना थिया मूंखे ख़बर पई आहे आहे कान तो कीअं ख़बर पई मुंहिंजो ठठे में वेठोसि परियां उहो रेस्ट हाउस हो रेस्ट हाउस कहिड़ी जॻह हुई त आउं तव्हांजी मटसि त मूं ॾिठो त माण्हुनि खे लठियूं पई पई चऊं केरनि चऊं हारियुनि ते लठियूं पाइनि मुंहिंजो दर ते माण्हुनि खे केरनि चयूं सेठ ईसा आहे वेठा उते मूं ऐलान करे छॾियो या सेठ ईसा पुट जो हमदर्द जो बीठो आहे जेको हुनजो क़तल बि पवंदो ऐं हारी जेकी हुनजे पासे आहे लठियूं बि लॻनि मुंहिंजो भाई गुज़ारे वियो मुंहिंजो त आउं त ॿुधायां थो गुज़ारे वियो पुट जो कोन गुज़ारे वियो कीअं चई तूं हमेशह फटा कंदी मुंहिंजो कंदो ई फटो आहियां सही आहे हमेशह हूंदो आहे फटा कंदो मूंखे ख़बर आहे न हिन जो रेज़न डिटेयर बेल हो हुनजी ॻाल्हि हो कपिड़ा रोटी मकान ग़रीब 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 ग़रीबनि जे पुठियां लठ पई परे अहिड़ो हरामी खंज़ीर माण्हू सो बीठो आहे हिन जो हामी थियो ॿिए कंहिं दुश्मन जी
जरूरत बने तुम दोस्त जिसके दुश्मन उसका आसमान। हिन काइनात में तज़ाद आहे, तज़ाद जा तमामु घणा पासा आहिनि, सभु शयूं पाण में लाॻापियल आहिनि। इहो हिकिड़ो उसूल। नंबर ॿियो उसूल आहे हिन काइनात में जेके तब्दीलियूं अचनि थियूं तिन जो तरीक़ेकार हीअ आहे त पहिरीं आस्ते आस्ते उन तज़ाद जे करे भेड़ियूं थींदियूं, उन करे उहा शइ आस्ते आस्ते तब्दील थींदी, थोरी थोरी ऐं सदाई पई तब्दील थी, थोरी थोरी सदाई पई तब्दीली, ढिघेर सही तब्दीली खे साइंस जी ॿोली में चइबो आहे एवोल्यूशन या इर्तिक़ा। उहा तब्दीली थींदे थींदे कंहिं ॾाके ते पहुचंदी त ओचितो वॾो ठका ॾेई छाल ॾेई उहा शइ बदिलजी बि थी थींदो हीअं थींदो। इर्तिक़ाई तब्दीलियूं आस्ते आस्ते थींदियूं आहिनि, ढिघे अरसे में थींदियूं। ॿियूं जेके तेज़ तब्दीलियूं थींदियूं आहिनि से ढिघे अरसे जे इर्तिक़ाई तब्दीलियुनि खां पोइ हिकिड़ी ॾाके ते पहुची उहे जंप ॾेई बदिली। हिन काइनात सां इहो सॼो कानून लागू। जॾहिं का सूरत हाल ॾिसो तॾहिं तब्दीली ते गौर करियो त आस्ते आस्ते थोरो थोरो जेके थी तब्दील थी छा थियो, अवां फलाणे कमु कयो छा थियो, अवां तनक़ीद कई छा थियो, अवां पाणी जदोजहद कई थियो छा थियो, थियो सही छा। ही कानून जो जवाब थो ॾिए। पुड़ीअ तला हिन कानून जो मज़ारा थोरो थोरो बैंक में जमाईंदा करियो, हिकु ॾींहुं हलंदे 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 जीअं मिसाल आम जेको साइंस जो उसूल आहे उहो आहे त पाणीअ खे गरम पिया करियो, पाणीअ खे तव्हां 10 डिग्री गर्मी में पाणी गरम थियो छा थो करे, हिनखे बाफ़ थो पए, बाफ़ थियो ई कोन, वरी ॿियो 10 डिग्री पाणी बुझी कोन वरी कंदा अचो छा थियो, बाफ़ थो थिए न हलंदा हलंदा हिकिड़े में ठकायो थियो 98 डिग्री में अलाए कहिड़ियूं डिग्री 100 डिग्री ते पए थो टपड़े पूरा उन टाइम ते जॾहिं 100 ते पुॼंदो ॿियूं शयूं बि ईअं पघरंदियूं पर उन्हनि जा डिग्रियूं पंहिंजूं पंहिंजूं हर माण्हू बाफ़ वांगुरु थींदो। मिसाल हर सूरत हाल जी डिग्री रखियल आहे, उन डिग्री ते पहुची उहा शइ गुम थी रुगो ओतिरी उन जी गर्मी जी आहे ओतिरी। तंहिंजे करे हर शइ खे तव्हां जेकॾहिं सम्झो त का शइ ख़राबु आहे त हुनखे गर्मी न वञो ढाण जी, सम्झो त सुठी आहे त उनखे कंदा वञो फिरंदे 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 ओचितो ठका ॾेई तव्हां सुञाणंदा बि कोन। मिसाल तब्दीली थी, ॿार आयो विधोसि स्कूल में पढ़े पियो, बच्चा पियो पढ़े 7 साल 8 साल 10 साल छा पियो पढ़े, मुंहिंजो हिकिड़ो सौटु हुओ जॾहिं ईंदो बच्चा हाणे छा इम्तिहान ॾिने छा मुंहिंजे सिंधी घणा दर्जा सिंधी पढ़ी मुंहिंजो 70 जा अंग्रेजी घणा पढ़ी 70 जा मां हिते ही छा पियो कई हाणे नौकिरी कहिड़ी मुक्ता कर तूं मुंहिंजो आहे न पढ़े मां हिते हिन मां कीअं कोन थींदो, सॼी उमिरि अछी ॾाढी थींदो पढ़ंदो हेॾा नौकिरी मिलंदी कान करणी ई न आहे हेॾा 7 दर्जा सिंधी 7 दर्जा अंग्रेजी पढ़ियो पढ़िया अञा पढ़ण करे पूरो थियो पढ़ियो छा करियो पढ़े 7 साल पूरा थिया हिकिड़े ॾींहुं इम्तिहान ॾेई 2 महीननि खां पोइ रिज़ल्ट थियो अबा ही छा आहे त ही कॉलेज मैट्रिक ताईं माण्हू छा कंदा अब कॉलेज स्कूल माण्हू ई ॿियो 2 महीननि जे अंदरि इम्तिहान ॾिनई 2 महीननि खां पोइ रिज़ल्ट आउट थियो अब कॉलेज ईअं इम्तिहान ॾिनई वरी छा थियो अब इम्तिहान पास कई वरी CSP कहिड़ो बि इम्तिहान नहीं पास थियो अब कहिड़ो तो एकेडमी में पढ़ण छोकिरो पियो हले छोकिरी जे पुठियां घोड़ा दरख़्वास्त भरण थियो ओचितो कंहिंजी ॿिया पटका पोतियूं माण्हू जी मुखालफ़त कोन्हे असांजे हिसाब जो कोन्हे भरणु कोन्हे हिकिड़ो ॾींहुं रुगो 2 मिंट वेठा छा थियो मुठी पई हाणे छा थियो इहो हुनजी कुआं अॻे पाड़े में अचणु ॾिनो डट में फिरी पटियो सूर थियो 5 मिंटनि में अलाई छा कुआं 2 महीना खनि गुज़ारा बची पायूं हुल बखेड़ो फलाणो ॾाढो आयो फलाणो मिंट खां पोइ भई गॾिया सुता पिया आहिनि ॿार भाई ख़ैर छा थियो माई पढ़ी फलाणे शादी छा आहे 5 मिंट